बिजली जे महांगनि बिलनि ख़िलाफ़ सॼे मुल्क में मुज़ाहिरनि जो सिलसिलो जारी आहे। गुज़िरियल हुकूमत जे वञण बाद IMF जो मुआहिदो ईअं ॻिची में पियो आहे जंहिंखे न ॻिचीअ मां कढी सघिजे थो न ई ॻिही सघिजे थो। मुल्क में निगरान हुकूमत आहे जंहिं बिलनि में कंहिं बि क़िस्म जो रिलीफ ॾियण खां इनकार कयो आहे। इन सूरत में आवाम सोलर एनर्जीअ ॾांहुं राग़िब थी रहियो आहे। सोलर एनर्जी न रुॻो बिजलीअ जो बिल ख़तम करे सघे थी पर वधीक आमदनी जो सबबु पिणु बणिजी सघे थी। अव्हां जी छित ते लॻल हिकु सोलर सिस्टम अव्हां खे महांगे बिजलीअ जे अज़ाब खां बचाए सघे थो, पर इन लाइ ज़रूरी आहे त अव्हां खे इन बाबति ॼाण हुजे। सोलर एनर्जी बुनियादी तौर ते सिज जी गर्मीअ खे बिजलीअ में तब्दील करे हासिल कई वेंदी आहे। इन लाइ सोलर पैनल्स जो इस्तेमाल करे सघिजे थो। सोलर पैनल्स जो हिकु समूरो सिस्टम अव्हां जे घर खे घुर्बल बिजलीअ जी मुनासिबत सां लॻाए सघिजे थो। सोलर पैनल जा रेटेड वोल्टेज इन जी पैदावारी सलाहियत जी निशानदेही कंदा आहिनि। सोलर पैनल वाट सिज जी रोशनी ऐं गर्मी पद ते भाड़ींदा आहिनि। पैनल मैन्युफैक्चरर मूजिबि रेटेड वोल्टेज मां अव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त अव्हां केतिरी बिजली पैदा करे सघो था। सुठी क्वालिटी जा सोलर पैनल घटि रेटिंग वारनि पैनल्स जी भेट में वधीक किलोवाट फी कलाक बिजली पैदा कंदा आहिनि। अव्हां जे इलाइक़े में सोलर पैनल केतिरी तवानाई पैदा करे सघनि था, इन जो अंदाज़ो लॻाइण लाइ अव्हां वर्ल्ड बैंक ग्लोबल सोलर एटलस इस्तेमालु करे सघो था। पंहिंजी जाइ खे ज़ूम करियो या पंहिंजी कोऑर्डिनेशन लिखो। नक्शे ते क्लिक करियो ऐं एटलस अव्हां जी साइट लाइ मख़सूस फोटोलिटिक पावर आउटपुट ॾेखारींदो। फर्ज़ करियो अव्हां वटि सुठी उस वारी साइट आहे या को पाछो न आहे त सोलर फैसिलिटी हर साल 1400 किलोवाट खां वधीक बिजली पैदा करे सघे थी। सोलर पैनल्स जा 3 अहम क़िस्म आहिनि: मोनोक्रिस्टल लाइन, पॉलीक्रिस्टल लाइन ऐं थिन फिल्म। मोनोक्रिस्टल लाइन पैनल सभ खां वधीक असराइता हूंदा आहिनि। हिन जो हर फोटोलिटिक सेल पेवर सिलिकॉन जो हिकु वाहिद क्रिस्टल आहे जंहिं जी पैदावार जो अमल नफ़ीस आहे। पॉलीक्रिस्टल लाइन पैनल्स जी कारकर्दगी विचोली हूंदी आहे। हिननि जा सोलर सेल्स हिक खां वधीक सिलिकॉन क्रिस्टल सां ठहियल हूंदा आहिनि जंहिं जो पैनल जी कारकर्दगी ते नाकारी असर पवंदो आहे। इन जी पैदावारी सलाहियत बि घटिजंदी आहे। थिन फिल्म वारा पैनल सभ खां घटि असर वारा हूंदा आहिनि। हिन क़िस्म जो सोलर पैनल फोटोलिटिक मवाद जे हिक तह जो इस्तेमालु कंदो आहे बिना क्रिस्टल लाइन ढांचे जे, जेको सख़्त या लचकदार सबस्ट्रेट ते लॻायो वेंदो आहे। हाणे पॉलीक्रिस्टल लाइन सेल्स जहिड़ी कारकर्दगी जा सन्हड़ा फिल्मी पैनल बि मौजूदु आहिनि। पंहिंजी आला कारकर्दगी जे करे मोनोक्रिस्टल लाइन पैनल्स में फी स्क्वायर फुट ते सभ खां वधीक किलोवाट कलाक जी पैदावार थींदी आहे। माहिरनि इन खे घरनि लाइ बहितरीन सोलर पैनल्स करार ॾिनो आहे। ख़ासि तौर ते जेकॾहिं छित ते जाइ नंढी हुजे, अव्हां सोलर पैनल्स खे इन्हनि जे फोटोलिटिक सेल्स जे अंग जे बुनियाद ते मापे सघो था। घणो करे पैनल्स या त 60 सेल डिज़ाइन तरतीब में हूंदा आहिनि या वरी 72 सेल डिज़ाइन हूंदी आहे। रिवायती तौर ते घरेलू सोलर पैनल में 60 सेल पैनल आम आहिनि, जॾहिं त 72 सेल पैनल वापारी ऐं सनती छितुनि ते लॻाया वेंदा आहिनि। सोलर पैनल्स जो अंग जेको हिक घर खे घुर्बल हूंदो आहे, उहो 3 शयुनि ते भाड़े थो: सिज जी रोशनी, घर जी बिजली जी खपत ऐं इस्तेमालु थींदड़ पैनल जा वाट। दुरुस्त हिसाब किताब ऐं पेशेवरानी डिज़ाइन लाइ अव्हां खे आला दर्जे जे सोलर इंस्टॉलेशन कंपनियुनि मां कंहिं हिक सां राब्तो करणु घुर्जे। पैनल वोल्टेज जेके अव्हां इस्तेमालु करण जो इरादो रखो था, जेकॾहिं अव्हां जे ज़हन में को मख़सूस ब्रांड जो पैनल न आहे त अव्हां रिहायशी सोलर पैनल लाइ 350 वाट फर्ज़ करे सघो था। 3 कमरनि जो घर आम तौर ते ॾींहं में 1.5 किलोवाट जे हिसाब सां बिजली इस्तेमालु कंदो आहे। इन लाइ अव्हां खे रुॻो कुल सिस्टम वोल्टेज खे इनफरादी सोलर पैनल वोल्टेज सां विरहाइण जी ज़रूरत आहे। सोलर पैनल्स जा अघ इन्हनि जे ग्रेड्स ऐं वाट्स जे हिसाब सां हूंदा आहिनि, जिन में A, B ऐं C ग्रेड्स हूंदा आहिनि, जॾहिं त घरेलू सोलर पैनल्स जी साइज़ 350 वाट फी पैनल खां 750 वाट फी पैनल ताईं हूंदी आहे। इन्हनि जो अघु तरतीबवार 28,000 रुपया फी पैनल खां 90,000 रुपया फी पैनल ताईं हूंदो आहे। 1 किलो वाट में 1000 वाट्स हूंदा आहिनि। इहो नंढी साइज़ जे घरनि लाइ ठीकु आहे, जिन में बिजली जी घटि खपत थींदी आहे, यानी 200 यूनिट या उन खां घटि। हीउ नंढो 1 किलोवाट सोलर सिस्टम अव्हां खे बिजलीअ जे बिल जा पैसा बचाइण में मदद कंदो। पाकिस्तान में 1 किलोवाट सोलर सिस्टम जे अघनि मूजिबि सोलर पैनल्स 1,20,000 खां 1,30,000, सोलर इन्वर्टर्स जो अघु 40,000 खां 55,000, बैटरी 55,000 खां 60,000 रुपया, सोलर पैनल स्टैंड 10,000 खां 15,000, वाधू ख़र्च 5,000 ऐं इंस्टॉलेशन चार्जिस 5,000 रुपयनि खां 10,000 रुपया जो ख़र्च आहे। पाकिस्तान में 1 किलोवाट जे मुकमल सोलर सिस्टम जो अघु 2 लख रुपयनि खां 2,70,000 रुपयनि ताईं थी सघे थो, पर ट्रांसपोर्टेशन चार्जिस वग़ैरह जे बुनियाद ते इन्हनि अघनि में घटि वधाई बि थी सघे थी।